हैदराबाद के खजाने ऑफिस में करप्शन वारे बापे जो सिंध हुकूमत नोटिस वठंदे हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरन के डिस्ट्रिक्ट ऑफिसरन के हटाए छॾियो आहे, जॾहिं त 62 साल हुजण करे अॻूणे वॾे वज़ीर जे पीएस सलीम बाजारी जो भाणज अञा भी सीट ते बरक़रार आहे। उन्हीं हवाले से टेलीफोन लाइन ते मौजूद है अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, वधी कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले से? जी हाँ, बिल्कुल। हैदराबाद की खजाने वारी ऑफिस में थियल करप्शन जो सिंध हुकूमत नोटिस वरितो आहे, जॾहिं त नाणे खाते जे सूबाई वज़ीर यूनिस दादा तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे, जॾहिं त नोटिस वठण खां पोइ हिन में मुलविस जेके कामोर आहिनि उन्हनि खे मुअतल कयो वियो आहे। इन त मुअतल थियल में हैदराबाद जो डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर धणी बख्श जहेजो, खजाने ऑफिस जामशोर ज़िले ऑफिसर ममताज सुमरो, खटे ज़िले जो अकाउंट्स ऑफिसर अशरफ जामरी, AD2 सांगड़ अली डिनो सियाल, AD2 नौशर फिरोज अकबर चांडियो शामिल आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो मुअतल थियल ऑफिसरनि खे खजाने वारी खाते की कराची हेड ऑफिस में रिपोर्ट करने जो हुक्म जारी करे छॾियो आहे, पर ख़ासि करे नाणे खाते जो जेको मेन मास्टर माइंड मुख़्तलिफ़ जेके ऑफिसर जो बदिलियूं कराईंदड़ अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो जेको PS आहे सलीम बाजारी जो भाणज अब्दुल्ला बाजारी खे लहर न को लोॾो अञा ताईं बरक़रार आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके ऑफिसर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे, पर अब्दुल्ला बाजारी ख़िलाफ़ केर बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ जेके मुतासिर पेंशनर आहिनि उन खां अलावा जेके जन जाली आईडियूं जेके हिननि पिणु जेके ठाहे जेका करप्शन कई आहे उन ते सुञाण हल्कनि मुतालबो कयो आहे सिंध सरकार खां। अब्दुल्ला बाजारी जेको सॼो कारोबार ट्रेज़री जो हलाए रहियो आहे, जॾहिं त हिकु ई वक़्तु छटो ऐं उन खां अलावा उनजो जेका टंडो अलियार जेके ज़िलनि जूं अकाउंट्स ऑफिस जो चार्जूं आहिनि उन वटि पयल आहिनि, पर उन ख़िलाफ़ कंहिं क़िस्म जी कार्रवाई न कई वई आहे, जंहिं सबबि सियासी समाजी हल्कनि में ॻणती वारी सूरत हाल आहे। सिंध हुकूमत खां मुतालबो कयो वियो आहे त अब्दुल्ला बाजारी ख़िलाफ़ फौरी तौर ते कानूनी कार्रवाई कई वञे, जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके ऑफिसर आहिनि उनखे मुअतल कयो वियो आहे, पर अब्दुल्ला बाजारी 62 हुजण करे उन ख़िलाफ़ कंहिं क़िस्म जी कार्रवाई न कई वई आहे। अञा ताईं सिंध जे नाणे खाते में ख़ासि करे जेको बाजारी सिस्टम आहे उहो हली रहियो आहे। जी अब्दुल रसूल, तफ़सील ॾियण जे लाइ तव्हांजी महिरबानी।